नासिर मटियारी ज़िले जा रेलवे फाटक मौत जो राकास बणियल आहिनि के टई पुल न हुअण करे हादसनि सबबि केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थी वयूं पर इंतज़ामिया तोड़े हुकूमत नोटिस न वरितो। उन हवाले सां ॾिसूं था बाबू ख़ास कैली जी ही रिपोर्ट। गेट लगाए वन या ही अलावा नुकसान फाटक जो मेन फाटक है वो तमाम हाईवे ट्रैफिक जगह हेवी ट्रैफिक लाहौर का या मीरपुर वजन वाली सब हितां थी गुजरे। इन लाइ पुल की ज़रूरत सख्त में सख्त केॾी मतलब 24 कलाक केॾो जानी वन नुक़सान थियण जो ख़तरो है। तंहिंजे लाइ असीं ॻोठाणा मनु फ़कीर वारी जो दातू लोरडा ऐं ताजमहल लिगारिया ॻोठाणा जेके इर्द गिर्द जा मेहरबानी करे इन ते या तो माण्हू को मुंतक़ कयो या तो को या गेट लगाए को भी इंतजाम कयो। इन लाइ अपील है। इन में वड़ा हादसा थिया माण्हुनि जो जेको आहे वॾो नुक़सान थियो माण्हू ज़ाया थी विया हलिया। मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त हिन जेके कूड़ा ख़्वाब ॾेखारिया इमरान ख़ान गवर्नमेंट पंहिंजे अवाम खे उहा अवाम जेका आहे सा वीचारी धर्म भरम थी वेली हुननि सभिनी खे छॾे करे हिन खे वोट ॾिनो। हुन वोट जो असांखे उहो सिलो ॾिनो आहे जो असांजे मुल्क में न अटो आहे न चांवर आहिनि न खंड आहे सब बहरान के शिकार में। असांजी ज़रात जेका है जॾहिं असांजो फसल रहे तो त इम्पोर्ट कराए तो। मुतालबो करणु चाहींदुसि त असांजो जेको आहे सो मेन फाटक है ऐं ही कराची खां इस्लामाबाद ताईं वञे तो। इन ते असांजी ओवरटेकूं ठाराई वञनि। ॿाहिरि मुल्क मंझि हिकिड़ो त या त अंडरग्राउंड आहिनि ठीकु आहे अंडरग्राउंड सां न आहिनि त हिन खे जेको आहे सो ओवरफ्लाई ॾिनी वञे त जीअं माण्हू जेके आहिनि परेशान न थियनि। फाटक जी तमामु तकलीफ़ आहे छो त हीउ मेन फाटक आहे पेशावर खां कराची मेन रेलवे आहे। हिन फाटक हितां खां कराची जा माण्हू वञंदा मटियारी खां उमरकोट नसरपुर या टंडोला उतां खां क्रॉसिंग ही मेन आहे फाटक उतां माण्हू अचनि था। ही फाटक 2 कलाकनि जा कलाक 2 कलाक कंहिं ॾींहुं 3 कलाक बंदि थियो वञे इन जे करे माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। महिरबानी करे भला घटि मां घटि असांखे एतिरो त फ्लाईओवर त ॾिनो वञे फाटक जो कमु त थिए। जेके अवां ख्वाब कूड़ा ॾेखारिया 50 लाख नौकरियूं बिल्कुलु अवां 50 लाख नौकरियूं त ठहियो पर करोड़ माण्हू बेरोज़गार करे छॾिया 50 लाख अवां घर ठाहे छॾिया ऐं अटो जेको 40 रुपया किलो उहा 70 खां 80 रुपया रसाए छॾियो। कराची खां वठी मीरपुर खां ही रोड तमामु आम जाम वहे थो ऐं हिते शहर में स्पीड ब्रेकर न हुअण करे कई हादसा बि थिया आहिनि। ताज़ो वाक़ियो कल्ह थियो आहे हिकिड़ी औरत वीचारी ज़ख़्मी थी पई आहे। उन लाइ ओवरहेड ब्रिज जी बि ज़रूरत आहे स्पीड ब्रेकर जी बि ज़रूरत आहे। हितां जे कलाकनि जा कलाक गाॾियूं बाज़ोकात एमरजेंसी केस में गेट बंदि हुअण जे करे तक़रीबन कलाकनि जा कलाक बि गाॾियूं बीह वेंदियूं आहिनि। उन करे आवाम भी परेशान है। असां हुकूमत पाकिस्तान का मुतालबो था करूँ ऐं रेलवे के वफ़ाकी वज़ीर का मुतालबो था करूँ त अला निशान रेलवे फाटक के जो दायरो वधाए ऐं ओवरहेड ब्रिज मंजूर कराए हितां जे आवाम के सफ़री सहूलियत ॾिनी वञे।